नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु DG ISPR अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़े कयो आहे त अफ़गानिस्तान में पाकिस्तान जो को फेवरेट न आहे ऐं अफ़गानिस्तान में भारत जी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा खैर ॿुॾंदे नज़र अचे थी ऐं अफ़गानिस्तान जे मसइले जो हल अफ़गाननि खे ई कढणो आहे, उन्हनि जो तय करिणो आहे, मुस्तक़बिल अफ़गाननि खे ई करिणो आहे ऐं बंदूक ज़रिए 20 सालनि ताईं उहो हल न निकिरी सघियो। हिकिड़ी अहम जेका ॻाल्हि उन्हनि कई आहे उहा इहा आहे त अमेरिका खे एतिरो ख़्वाहिश हुई, उन्हनि चयो आहे त ख़्वाहिश हुई त अमेरिका ज़िम्मेवाराणे तरीक़े सां अफ़गानिस्तान में निकिरे हा, एतिरी तकड़ न करे हा। उन सां गॾोगॾु ॿी जेका अहम न्यूज़ आहे उहा इहा आहे त तालिबान दावा कई आहे त अफ़गानिस्तान जे मजमूई तौरु 400 ज़िलनि मां हुननि 250 ज़िलनि ते मुकमल कंट्रोल हासिल करे वरितो आहे, यानी लॻभॻि 60% ऑफ अफ़गानिस्तान इज़ नाउ अंडर कंट्रोल ऑफ तालिबान एज़ पर तालिबान क्लेम। हाणे इन सॼे पर्सपेक्टिव खे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त पाकिस्तान जी पंहिंजी पोज़ीशन जेका अॻे बि वाज़े थी चुकी, वज़ीर आज़म साहिबु स्टेटमेंट ॾिनी, अॼु DG ISPR बि वाज़े करे छॾियो आहे। उनखां पोइ जेको अफ़गानिस्तान में तालिबान जी दावा आहे ऐं तालिबान जी दावा खां पोइ जेके ॿिया पाड़ेसरी मुल्क आहिनि उन्हनि बि सेफ्टी प्रिकॉशन्स जे तहत पंहिंजा माण्हू उतां कढणु शुरू करे छॾिया आहिनि, जंहिंमें चीन जा माण्हू बि निकिरी रहिया आहिनि। चीनी अख़्तियारनि पंहिंजे माण्हुनि खे उतां कढण लाइ चयो आहे। हाणे अफ़गानिस्तान जे फ्यूचर में तालिबान जो कहिड़ो रोल बिहे थो ऐं इन सॼे पर्सपेक्टिव में पाकिस्तान जी हिसेदारी कहिड़ी हूंदी ऐं पाकिस्तान जी पोज़ीशन कहिड़ी हूंदी, इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मुश्ताक मीरानी साहिबु, इज़हार सुमरे साहिबु, इनाम भट्टी साहिबु ऐं अमर सिंधु साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था इज़हार सुमरे साहिबु। इज़हार साहिबु, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी। इज़हार साहिबु, सभ खां पहिरियां त इन दावा में तव्हांखे केतिरो वज़न लॻे थो जेको तालिबान जे तरफ़ां कई पई वञे त 250 ज़िलनि ते संदन कंट्रोल हासिल थी वियो आहे। 250 ज़िला माना 62% अफ़गानिस्तान, 62.5% अफ़गानिस्तान में माना एॾो तकड़ में तव्हांखे इन दावा में केतिरो वज़न नज़र थो अचे? सभ खां पहिरियां इहो असांखे ॿुधाइजो। असल में जेका काबुल गवर्नमेंट आहे उन पंहिंजा रूट्स जेके बैराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते न ठाहिया आहिनि अफ़गानिस्तान में एतिरा घणा, ऐं उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे तालीम जी बि फुक़दान आहे ऐं माण्हू रिवायती अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारीनि था। ॿियो त फ़ासिलो तमामु घणो आहे उन्हनि ॻोठनि में। हाणे तालिबान जेके क्लेम कनि पिया न इलाइक़ा, उहे घणे भाङे रूरल एरियाज़ आहिनि। मिसाल तालिबान खां इहो पुछिजे त तव्हां कहिड़ा अर्बन सेंटर्स आहिनि जेके तव्हांजे कंट्रोल में आहिनि, त उहे तव्हांखे न ॿुधाए सघंदा। इवन कंदहार आहे जेको हिननि जो माज़ी में हेडक्वार्टर रहियो आहे, या काबुल आहे, मज़ार शरीफ़ आहे, ॿिया मुख़्तलिफ़ जेके अहम शहर आहिनि, गज़नी आहे, त उहे हिननि जे कंट्रोल में न आहिनि। हाणे बैराड़ी जा इलाइक़ा आहिनि, उते वरी हुकूमत जी तवजा बि घटि आहे, डिस्टेंस बि घणो आहे ऐं माण्हू तमामु आबादी उते घटि आहे। उन्हनि इलाइक़नि खे मिलाए करे ही इन क़िस्म जो क्लेम कनि था, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। पर बहरहाल उन्हनि खे जेको गन पावर आहे ऐं जंहिं अंदाज़ में उहे माज़ी में शयुनि खे ॾिसंदा रहिया आहिनि, ऐं अहिड़ो विसारणु न घुरिजे त तालिबान अफ़गानिस्तान ते हुकूमत कई आहे ऐं इन करे हुननि खे बि कई शयुनि जी ॼाण बि आहे हिकिड़ो, ऐं पूरो इलाइक़े जो उन्हनि खे मैनेज करण जो इहो सॼो तजुर्बो बि आहे। ऐं हाणे ही तालिबान खे उहे पुराणा तालिबान न आहिनि जेके मदरसनि मां निकिरी ऐं अच्छा झंडा खणी अमन जे लाइ काबुल ॾांहुं रवाना थिया हुआ। ही हाणे वधीक मुनज़िम आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो हू ॾींहों ॾींहुं पंहिंजे इलाइक़े जो कंट्रोल वधाइणु चाहिनि था। जेको तव्हांजो सुवालु आहे उन में हिकिड़ो ॿियो हिसो जेको अची थो वञे त तालिबान इहो जेको इलाइक़ा कंट्रोल करे रहिया आहिनि ऐं दावाऊं करे रहिया आहिनि, इन जो मक़सदु छा आहे, पॉलिटिकली हू छा था गेन करणु चाहिनि? छाकाणि त तव्हां हैरान थींदो त तालिबान जो जेको पॉलिटिकल फ्रंट आहे उहो एतिरो मुतहरिक आहे जो हिक ई वक़्त ते तव्हां ॾिसो दोहा में अमेरिकन्स खे इंगेज करे वेठा आहिनि, काबुल में अॼु वेठा हुआ रशियन गवर्नमेंट सां ऐं ॿियनि मुल्कनि सां, उन खां अॻु में कुझु ॾींहं अॻु में ईरान सां वेठा हुआ, ऐं उन ई दौरान हिकिड़ो सस्पिशियस विज़िट थियो आहे इंडियन फॉरेन मिनिस्टर जो ईरान में, जेको ज़रूरु पाकिस्तान समेत कुझु मुल्कनि जे लाइ हिकिड़ी परेशानी जो सबबु बि आहे, छाकाणि त हिंदुस्तान इन सॼी सूरताल में पंहिंजा फ़ाइदा हासिल करणु चाहे थो ऐं उन जे लाइ हू ग़लति हरकतूं बि माज़ी में बि कंदो रहियो आहे ऐं हाणे बि करणु चाहे थो। सो इन सॼे पर्सपेक्टिव में तालिबान सभिनी खे इंगेज करे वेठा आहिनि। इहा तमामु इम्पॉर्टेंट ऐं हैरत में विझंदड़ ॻाल्हि आहे ऐं इन ई पर्सपेक्टिव में तालिबान जी इहा दावा आहे त मुल्क जो ॻच हिसो हुननि जे कंट्रोल में आहे। पाण इन खे मुकमिल तौर रद्द बि नथा करियूं पर एथेंटिकली चई बि नथा सघूं। ॿियो हिन में जेका रीसेंट डेवलपमेंट तालिबान जे कंट्रोल जे हवाले सां थी आहे न, उहा ॾाढी अहम आहे त जेको रस्तो ताजिकिस्तान ॾांहुं वञे थो
उहो रस्तो तालिबान कुझु रिपोर्ट्स इहे आहिनि ख़ासि तौर सोशल मीडिया ते त उहो तालिबान कंट्रोल करे वरितो आहे। इहो साॻियो इलाइक़ो आहे जिते चीन हिकिड़ो वॾो रोड ठाहियो पिए, जंहिं रोड जे ज़रिए चीन जी पंहिंजी रसद बि सेंट्रल एशिया ताईं थिए पई, त उनजी हिकिड़ी अच्छा, हिते हिकिड़ो नंढो सुवाल मुंहिंजो ॿियो हूंदो, जीअं तव्हां तालिबान जे सॼे पर्सपेक्टिव को बयानु कयो, अॼु DGISPR जी हिकिड़ी स्टेटमेंट आहे जेका मुकमल स्टेटमेंट आहे, उन में हिकिड़ी ॻाल्हि इंतिहाई आहे, मां इहो तव्हांखे मां सम्झणु चाहींदुसि। DGISPR साहिबु चवनि था त ख़्वाहिश हुई त अमेरिका एतिरो जल्द न निकिरे हा, एतिरो तकड़ में न निकिरे हा। हाणे इहो लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो आहे त ख़्वाहिश हुई त अमेरिका माना सॉरी तकड़ न, उन लफ़्ज़ इस्तेमालु कयो गैर ज़िम्मेवाराणे तरीक़े सां न निकिरे हा ऐं अमेरिका खे अफ़गानिस्तान छॾण में एतिरी तकड़ न करणु घुरिजे हा। तव्हांजे ख़्याल में अमेरिका जेको निकिरे पियो इहो वाक़ई तकड़ी निकाली आहे ऐं जीअं एब्रप्टली निकितो आहे, त तव्हांजे ख़्याल में अमरीकी पॉलिसी साज़ इदारनि वटि इहो तकिड़ो ॿाहिरि निकिरण जे पोयां हुननि जी सोच कहिड़ी हूंदी? अमेरिका पंहिंजे डोमेस्टिक पॉलिटिक्स जी बुनियाद ते फॉरेन पॉलिसी खे हाणे डिसाइड करे पियो थो, ऐं आम अमरीकी नथा चाहिनि त उन्हनि जा फ़ौजी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मारजनि जंग जे माहौल में। हिकिड़ो त बुनियादी नुक़्तो इहो आहे। ॻाल्हि बिल्कुलु ज़बरदस्त आहे, अहम ॻाल्हि आहे, छो त ॻाल्हि इहा रुॻो कंहिं हिकिड़े मुल्क जे मफ़ाद जी न आहे। पाकिस्तान जॾहिं इहा ॻाल्हि थो करे त पाकिस्तान सभ खां वधीक मुतासिर थींदो अगरि उते खाना जंगी थींदी त। हिकिड़ा त पनाहगीर ईंदा तमामु घणी तादाद में, उनखां पोइ जेका पाकिस्तान में हिकु वॾे अरसे खां पोइ पीस मुकमिल तौर ते बहाल थियो आहे, अमन जी सूरताल बहितर थी अमन अमान जी, उहा मुतासिर थी सघे थी। ॿियो फैक्टर इहो आहे त ॿिन्ही सूरतुनि में पाकिस्तान इमीडिएट इफेक्ट ई आहे। हिन सॼी जंग जो 3 ॾहाकनि खां मथे अरसो थी वियो आहे, हिन जो पाकिस्तान मुतासिर थियो आहे, तव्हां कहिड़े बि एस्पेक्ट खां ॾिसो। तंहिंजे करे पाकिस्तान खे ख़दशा आहिनि उहे जाइज़ आहिनि। ऐं ॿियो पाकिस्तान जी जेका ॿी शिकायत आहे न, उहा बि अहम आहे। ऐं तालिबान जा हीअ जेके हींअर तव्हां ॾिसो पिया न त हेॾां खां होॾां पिया फिरनि, सभिनी खे पिया राज़ी कनि, त इन जे करे बि पाकिस्तान जो ख़दशो असल में इहो हो त जेकॾहिं अमेरिका हींअर सूरताल खे विच में छॾियो आहे, का शइ सेटल न कई आहे, एसी ताईं जो बाइडन खां जॾहिं पुछनि था त डू यू हैव ट्रस्ट ऑन तालिबान, त चए थो नो। हाणे जॾहिं तालिबान सां ॻाल्हियूं बि कनि था, ट्रस्ट बि उन्हनि खे कोन्हे। अच्छा, काबुल गवर्नमेंट खे हुननि छा कयो सॾाए करे व्हाइट हाउस में? हुननि अशरफ गनी अब्दुल्ला अब्दुल्ला खे गॾु सॾायो, ऐं तव्हांखे ख़बर आहे हुननि जे विच में बि तमामु घणा इख़्तिलाफ़ आहिनि। उते घुराए हुननि ॿिन्ही खे चयूं त बाबा हाणे असीं वञूं पिया, हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे। हाणे पाकिस्तान गवर्नमेंट जो जेको ख़दशो आहे, वरी उनजी वॾे वॾी तस्दीक ख़ुदि अफ़गान गवर्नमेंट ईअं करे थी त जेको हुनजो वॾे में वॾो अॾो बगराम वारो, उहो जॾहिं हिननि छॾियो आहे त 6 कलाकनि खां पोइ अफ़गान गवर्नमेंट खे इतला मिलियो आहे त भाउ हू त विया हलिया जहाज़नि में चढ़ी। माना इन क़िस्म जी जेका सीक्रेसी सां ऐं ख़ामोशी सां ही जेके विया आहिनि, त अंदाज़ो करियो त फ़ौजी मूवमेंट ईअं कई अथनि त पॉलिटिकल डेवलपमेंट कहिड़ी कई हूंदो। जेको मसइलो पॉलिटिकल डेवलपमेंट थियणु खपंदी, मामला सिधा थियणु खपंदा, ख़ुदि तालिबान सां बि ॻाल्हाइणु खपे, को हर्ज न आहे, पर उहे सभु मामला थियणु खपंदा। हाणे छा थींदो, जेको हाणे ख़दशो आहे सभ खां वधीक, जेको पाकिस्तान जंहिंजी निशानदेही करे थो, उहो इहो आहे त दाइश अची वई आहे उते। पहिरीं मौजूदु हुई, पर हाणे वधीक जेको हुननि जो ख़ुरासान ग्रुप आहे उहो वधीक एक्टिव थींदो उते, ऐं उन जे नतीजे में हिकु भेरो वरी खाना जंगी। इवन तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त वेझड़ में कुझु वॾा वाक़िया थिया, जंहिंमें यादि हूंदो काबुल यूनिवर्सिटी वारो वाक़ियो हो, कुझु ॿिया वाक़िया हुआ, अशरफ गनी जे जलसे ते हमलो थियो। इहे सभु वाक़िया वरी तालिबान कोन कया हुआ, हिन जी ज़िम्मेवारी वरी दाइश क़बूल कई हुई। त इन सॼी फिनोमिना में पाकिस्तान जो चवणो त भई पॉलिटिकल मामला सिधा करे वञो, त जीअं अॻिते ख़िते पूरे जे लाइ अमन वारी सूरताल बहितर थिए। जी इज़हार साहब। अमर सिंधु साहिब, इहे 2 सुवाल तव्हां खां हूंदा। हिकिड़ो, तालिबान जी दावा में तव्हांखे केतिरो वज़न नज़र थो अचे त असां 250 ज़िलनि ते कब्ज़ो करे चुका आहियूं, जेको लॻभॻि मोर देन 60% ऑफ अफ़गानिस्तान आहे। ऐं नंबर 2, DGISPR साहिब इहो चवणु त अमेरिका जेको गैर ज़िम्मेवाराणे तरीक़े सां निकितो आहे या एतिरी त निकिरण में तकड़ कई वई आहे, इहो मुनासिबु न हो। तव्हांजे ख़्याल में अमेरिका आख़िर छा सोचे निकितो आहे, उहो कहिड़ा नतीजा हासिलु करणु चाहे थो, जेको माना ततल बाहि खे ईअं बग़ैर वसाइण जे निकिरी वियो आहे? ॾिसो, हीउ जेको आहे ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जो मामिलो अमेरिका लाइ उहा धुबण बणिजी चुको हुयो, जंहिं मां जेतिरो बि जल्दी हू निकिरी सघे पियो ओतिरो हुन निकिरण खे प्रिफरेंस ॾिनी आहे। हक़ीक़त इहा आहे त अफ़गानिस्तान में वधीक रहण जो मतिलबु इहो हुयो त वधीक पंहिंजी जेका असां पॉलिसीज़ में पाण वटि बि जेका असां माना ॾेही मामलनि में बि उते बि जेका असां हुनजी जेका असां जेका तनक़ीद आहे
जेका ट्रम्प ते रही या उन खां अॻु में जेका रही उनखे जेका असां मुंहुं ॾियणो, वरी उनजो जेको असां ख़ारजा पॉलिसी वारो जेको तालुक़ु बणिजे थो उन में ख़ासि तौर ते माशी हवाले खां जेका धक पहुता आहिनि, वरी जेका असां नई कोविड खां पोइ जेका सूरत हाल आई आहे उन में हुन इहो बहितरु सम्झो आहे त जेतिरो जल्दी ऐं जीअं निकिरी सघिजे ऐं उहे हुन भॼण जी कई आहे, जंहिंखे सवली सिंधी में चयो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त इहा अमेरिका खे ख़बर पइजी चुकी आहे त केतिरी बि इंगेजमेंट रखे हिकिड़ी क़ाबिल हुकूमत ऐं क़ाबिल जूं जेके ॿियूं जेके सियासी धुरियूं आहिनि ऐं प्लस में तालिबान, प्लस में उन जा परॾेही जेके ख़ासि तौर ते सरहदी जेके मुल्क आहिनि उन में पाकिस्तान ऐं जेका असां भारत, इन्हनि सभिनी खे गॾु विहारणु ऐं सभिनी सां वरी मामला जेका असां तइ करण में शायदि अञा घणो वक़्तु दरकारु आहे, जेको शायदि अमेरिका ॾियणु न पियो चाहे। तंहिंजे करे उन एतिरे तकड़ में जेतिरी मैनेजमेंट उन खां ड्यू टाइम में थी सघी उहा ज़रूरु थी, पर उन बावजूदि तव्हां ॾिसो था जेका दावा आई आहे 60 या तव्हां चओ था त 62% जे हवाले सां, त मां ईअं सम्झां थी त तालिबान जी इहा दावा जेका असां उहा दुरुस्त आहे या न आहे, पर सियासी हवाले खां जेका तालिबान जो एतिरनि इलाइक़नि जे मथां कब्ज़ा चइजे या जेका असां उनजो कंट्रोल चइजे, उहा जेका असां उहा नज़रअंदाज़ करण जहिड़ो कोन्हे। उहो 52% हुजे 62% हुजे, पर हक़ीक़ी तौर ते तालिबान जो हिन वक़्तु जेको आहे सो साम्हूं अचणु आहे उहो इहो आहे त न रुगो जेका क़ाबुल में हुकूमत ठहे थी उन में उनजी जेका असां हिसापती त थी सघे थो त जॾहिं ॻाल्हियूं हलनि हा त पोइ त हिसापती जी ॻाल्हि हले हा, पर हाणे जेका शइ आहे त उहा इहा आहे त जेका क़ाबिल जे ॿाहिरि जीअं चयो इज़हार चयो त जेका असां उन जा जेके ॿिया मामला जेके सरहदी मामला ताजिकिस्तान ॾांहुं रस्तो आहे या ॿिया जेके आहिनि से उन जा जेका पसगरदाई वारा जेके इलाइक़ा आहिनि उन ते जेकॾहिं तालिबान जो कंट्रोल थी वञे थो त इहो ॾाढो मुश्किल हूंदो त जेका असां क़ाबिल जी हुकूमत हली सघे, छाकाणि त क़ाबिल जी हुकूमत जो ॿियो जेको दारो मदार हुयो उहो अमरीकी इमदाद जो बि ऐं ख़ासि तौर ते फ़ौजी इमदाद जो बि या फ़ौजी जेका असां उनजी जेका हली पए उनजो दारो मदार जेको आहे सो हवाई उन ते जेका असां इमदाद जे हवाले खां हुयो। बाक़ी ज़मीनी रस्तनि ते जेकॾहिं तव्हां ॾिसो त तालिबान जो को कब्ज़ो थी वञे थो या तालिबान उते जेका असां जेका इनखे मफ़लूज करे सघे थी क़ाबिल खे, त मां सम्झां थी त इहो जेको आहे सो अञा बि जेका असां मामला बिगड़जंदा, अञा मामला ठहंदे नज़र नथा अचनि। ऐं इहा ई ॻाल्हि आहे जेका ISPR खे माना महसूसु थिए थी त ईअं छॾे वञणु ऐं तइ करणु त हाणे ख़ुदि जेका असां अफ़गानिस्तान ख़ुदि तइ करे, त मां सम्झां थी त उन में बि जेका असां घणी शयूं शामिल आहिनि, अलक़ाइदा जो अचणु आहे, ISIS जो अचणु आहे, उनखां पोइ तालिबान जो इहो रीगेन करणु आहे, उनखां पोइ जेका असां उनजी जेका घरू वेड़ जो ख़तरो आहे, तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं त इन ते जॾहिं कल्ह टियों ॾींहुं खां ख़बर पई हले त उन्हनि जे औरतुनि बि हथियार खणी वरिता आहिनि त असां तालिबान जे हवाले ईअं न कंदासीं, त तव्हां छा था सम्झो त जेका असां इहो एॾो आसान थींदो। पाकिस्तान ऐं भारत ऐं उनजे हवाले सां जेके ॿिया मामला अचनि था त उहे त अञा बि पोइ था अचनि, पर ख़ुदि जेका इहा घरू वेड़ थिए थी, ख़ुदि जेका असां उहो थिए थी त उनजी क़ीमत रुगो अफ़गान जेका असां कोन भरींदा, रुगो अफ़गानी कोन भरींदा, अफ़गानिस्तान जी हुकूमत कोन भरींदी, हुतां जो माशरो ऐं उहो मुल्क कोन भरींदो, उहो पाकिस्तान खे बि भरणो पवंदो, उनजा असर जेके आहिनि से ईरान ताईं वेंदा ऐं गॾोगॾु जेका असां अफ़गानिस्तान जेका असां भारत जी जेका डेवलपमेंट आहे या इन्वेस्टमेंट आहे उनखे बि नज़रअंदाज नथो करे सघिजे। त मां ईअं बिल्कुलु सम्झां थी त तकड़ में कयल आहे या उनजो हतमी फ़ैसिलो आहे, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त हू तकड़ में हलियो वियो आहे, का इंगेजमेंट न कई आहे, त इहो न विसारणु खपे त पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि खे बि जेका असां असर ज़रूरु पवणा आहिनि। जी अमर साहिब, इनाम भट्टी साहिब, तव्हां छा पिया सम्झो? हिकिड़ो तालिबान जी दावा, ॿियो जेकॾहिं अमरीका वियो आहे तकिड़ो निकिरी त ज़ाहिर पस मंज़र में अमरीकी पॉलिसी साज़दारनि वटि का सोच हूंदी, उहा सोच कहिड़ी थी सघे थी ऐं उन सोच जा नतीजा कहिड़ा थी सघंदा? जुनेद, ॾिसो, पहिरीं त आउं सम्झां थो त तालिबान जी दावा कंहिं क़दुरु दुरुस्त थी सघे थी, छाकाणि त मौजूदु 9 जुलाई खां पहिरीं ताईं बि ख़ुदि इंटरनेशनल मीडिया में सभिनी जे तरफ़ां इहो क़बूल कयो पियो वियो त 100 ज़िलनि खां मथे तालिबान जे कब्ज़े में आहिनि।
9 जुलाई खां 37 कुझु ॾींहंनि खां पोइ 25 ज़िलनि ॿियनि जो ऐलान थियो ख़ुदि इंटरनेशनल मीडिया में त तालिबान वधणु शुरू कयो आहे, जंहिंमें कुनड़, बदख्शां ऐं कंधार खां वठी करे हुननि एक्सपेंशन शुरू कई। वींदे जो अज़बकिस्तान ऐं ताजिकिस्तान वारे बॉर्डर एरियाज़ ताईं बि हुननि जूं जेके आहिनि एक्टिविटीज़ वधी वियूं। ईरान जे बॉर्डर ते बि हुननि जी एक्टिविटी वधी वई ऐं उहे सभु शयूं वाज़े नज़र अचणु शुरू थी वियूं। त ज़ाहिरी तौरु आहे हींअर जेका अॼोकी तारीख़ आहे उन में जेकॾहिं हुननि एतिरी तेज़ी सां ऐं ख़ासि करे जॾहिं बलग्राम एयरबेस ख़ाली थियण खां पोइ जी जेका सूरताल हुई त उन में तालिबान खे हिकिड़ी जहिड़ो मूंखे त ईअं पियो लॻे त अंडरस्टैंडिंग सां खुली छूट ॾिनी वई त हाणे भले तव्हां तेज़ी सां वधणु शुरू कयो, छाकाणि त अफ़गान जा इहे सभई एरिया जेके चौधारी हुन जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे बॉर्डर सां लॻनि था उते सिर्फ़ु एयर स्ट्राइक्स जे ज़रिए ई कंट्रोल करे सघिजे थो, छाकाणि त मक़ामी तौर ते हेठि जेके तालिबान जेके मौजूदु हूंदा उहे जॾहिं चौकियुनि ते कब्ज़ा करे था वठनि त उन खां पोइ ओतिरे ताईं रसाई अफ़गान हुकूमत जे नेशनल गार्ड्स या नेशनल फोर्स जेका हुनजी आहे उन जो पहुचणु नामुमकिन आहे। जॾहिं एयरबेस ख़ाली थी वियो, अफ़गानिस्तान मां अमेरिकन फ़ौजूं हलियूं वयूं, नेटो फोर्सिस हलिया विया, बर्तानिया, इटली सभिनी जा फोर्सिस हलिया विया, त उन खां पोइ मूंखे नथो लॻे त एयर स्ट्राइक्स में हुननि का पेशरफ़्त कई हुजे ऐं इहे सभु शयूं एतिरो तेज़ी सां थी चुकियूं हूंदियूं। ऐं हिन वक़्त ताईं ऐन मुमकिन आहे त 250 न तॾहिं बि 200 त ज़िला हुननि जे यकीननि तौर ते कंट्रोल में हूंदा ऐं जेकॾहिं ईअं आहे त तॾहिं बि सम्झो त 50% जेको आहे सो तालिबान जे कंट्रोल में। ऐं उन खां पोइ ॿी सूरताल जेका आहे उहा इहा आहे जेको ईअं सम्झो थो वञे त अमेरिका शायदि तकड़ में बग़ैर कंहिं रिथाबंदी जे उतां निकिरी वियो आहे ऐं तालिबान खे हुननि खां खुली छूट ॾेई छॾी आहे, त आऊं ईअं नथो सम्झां। मुंहिंजे ख़्याल में अमेरिका बाक़ाइदे गुज़िरियल 2 सालनि 3 खां रिथाबंदी सां हुन सॼी का न का हिकिड़ी डील करे तालिबान सां टेबल टॉक्स करे उन खां पोइ इन नतीजे ते पहुतो आहे त हितां जेकॾहिं निकिरबो त तालिबान जी सूरताल छा हूंदी, छाकाणि त हुनखे ख़बर हुई त हेतिरे सॼे अरसे में जेका हुकूमत करज़ई जी रही, जेका इनाम साहब हिते मां हिकिड़ो नंढो सवाल हिकिड़ो तव्हांखां पुछणु चाहींदुसि, माफ़ु कजो तव्हांखे इंटरप्ट कयां। जे तव्हां चओ पिया त हाणे वरी बि इहो सवाल थो अचे त अमेरिका एॾी सादगीअ सां बग़ैर कंहिं प्लानिंग जे बग़ैर कंहिं नतीजनि खां वाक़फ़ियत जे ईअं इनखला करे छॾींदो, ईअं फ़ौज कढी वेंदो, 20 साल उते फ़ौज रखी, अॻे हुनजो दुश्मन हो अलक़ाइदा, इहे बि ख़बरूं अचनि पियूं त ज़रियनि जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ जेके इंटरनेशनल इदारनि में अचनि पियूं त अमेरिका इहा गारंटी वरिती आहे ऐं जेका ऑफिशियल बि ॻाल्हि थी आहे, कई दफ़ा रिकॉर्ड थी आहे त तालिबान अमेरिकन जेके अमेरिका लाइ कॾहिं थ्रेट न बणिबा दुनिया अंदरि अमेरिकी इंट्रस्ट लाइ। हाणे अफ़गानिस्तान जे रीजन में आहे उते त इंट्रस्ट जो क्लेश थींदो, पोइ उहे कंहिंसां थियणो आहे ऐं कंहिंजे लाइ गारंटी अमेरिका वठे थो तालिबान खां? ॾिसो, आऊं तव्हांखे सम्झां थो इन ई मामले ते ॻाल्हाईंदे को हफ़्तो ॿ अॻ में बि मूं हिन ते ॻाल्हायो हुयो ऐं मूं इहो ई चयो हुयो त अमेरिका दोहा डायलॉग में जेका हुन खां गारंटी वरिती उहा इहा ई आहे त ॿाहिरि अफ़गानिस्तान खां टेररिज़म एक्सपोर्ट न थींदो ऐं स्पेशली हुन में अमेरिका हुनजो निशानो न बणिजंदो ऐं हाणे हुनजी निशानदेही ख़ुदि पाण अमेरिका ऐं ॿिया इंटरनेशनल इदारा करे रहिया आहिनि। हाणे जेका सूरताल आहे इहा बदिलजंदड़ सूरताल, मूं इन ते ई पे ॻाल्हायो त अमेरिका 20 सालनि में जॾहिं अफ़गानिस्तान जे अंदरि का बि अहिड़ी सूरताल पैदा न करे सघियो जो हुते अमन अमान थिए, उन खां पोइ उनखे पॉलिटिकल बेसिस ते उनखे जियो पॉलिटिकल सिस्टम में पंहिंजी फेवर में इस्तेमालु करे सघे, हामिद करज़ई जी हुकूमत जे ज़रिए या अशरफ गनी जी हुकूमत जे ज़रिए या खणी अॻिते हली करे अब्दुल्ला खे बि जेकॾहिं अॻिते आणनि हा त अमेरिका खे नज़र अची वियो त उते अल्टरनेट साॻियो ई इहे ई तालिबान आहिनि जिन खे वधीक मोर पॉलिटिकल बणाइजे, उन्हनि जी तरबियत कजे, उनखे इक्विप कजे ऐं उहे उनजे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदा। आऊं इहो थो सम्झां त फ्यूचर जेको आहे उहो अमेरिका तालिबान जे तवसुत सां चाइना खे टफ टाइम ॾियण जे लाइ इन खिते में नए रिथाबंदी सां दाख़िल थियण जी रिथाबंदी करे चुको आहे ऐं इहा रिथाबंदी तव्हांखे ईंदड़ 5 सालनि खां पोइ नज़र ईंदी त इहे तालिबान कंहिंजे लाइ थ्रेट था बणिजनि ऐं इहे सिर्फ़ु जेकॾहिं थ्रेट हाणे बणिजंदा बि त उहे अमेरिका जे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ में उन जे मुख़ालिफ़नि जे आॾो रुकावट बणिजण जे लाइ इस्तेमालु थींदा। ऐं मूंखे जेको नज़र अचे पियो, ऐं दोहा डायलॉग खां वठी करे इन ते इन ई नज़र सां ॾिसां पियो त अमेरिका खे कहिड़ो लाचार पियो आहे जो तालिबान सां उहो डायलॉग करे त इहा हाणे सूरताल वाज़े नज़र पई थी वञे त चाइना जी आॾो रुकावट विझण जे लाइ सिर्फ़ु तालिबान जे ज़रिए अमेरिका उते का न का पेशरफ़्त करे सघे थो। जी इनाम साहब, मुश्ताक मीरानी साहब, तव्हां छा चवंदव? तालिबान जी अॻु भराई, तालिबान जी दावा ऐं पाकिस्तान जो स्टैंड त असांजो को फेवरेट उते कोन्हे, पर अमेरिका खे एतिरो तकिड़ो उतां मामला बग़ैर निबेरण जे निकिरणु घुरिजे हा?
हालात मीडिया में चवनि था त सिर्फ़ु अफ़गानिस्तान में 34 ज़िला आहिनि, 100 न 34 ज़िला आहिनि, ऐं बाक़ी उन्हनि ज़िलनि जो जीअं असां वटि तव्हांखे ख़बर आहे त ज़िलो, पोइ तालको, पोइ वरी हेठां यूनियन काउंसिल लाइक दैट, त इन जे करे इनखे थोरी अञा क्लियरिफिकेशन कोन्हे का, कंफ्यूजन आहे त उहे ज़िला आहिनि या ॿिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि। हेलो जी 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 मुश्ताक साहब। हा, ॿी ॻाल्हि जेको आहे पे जेको चयो आहे त भई बि न वञणु घुरिजे आहे, इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे, छाकाणि त सिंध गुल में सफ़र करे थी। ज़ाहिरी तौर सॼो कुझु लॻे इहे थो त जॾहिं बि ॿाहिरीं मुल्क या फ़ौजूं निकिरनि थियूं त ॿिनि सूरत हाल में आइडियली निकिरी वञणु घुरिजे आहे। हिकिड़ो इहो आहे त नेशनल गवर्नमेंट कुझु अरसे लाइ इंटीरियम जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन हुजे हा, ऐं सेकेंड इहो हुजे हा त इलेक्शन कराए पोइ जेके बि खटी अचनि हा उन्हनि जो अलायंस करे त जीअं 5 साल घटि में घटि अफ़गानिस्तान में अमन हुजे हा, तरक़ी हुजे हा, बहितर शयूं हुजनि हा, सभु पॉलिसियूं थी चेंज, उन खां पोइ नॉर्मल रूटीन थिए हा। हिन वक़्तु न नेशनल गवर्नमेंट आहे, न इलेक्शन कराए कोई जेको अक्सरियत में पार्टी अचनि या अलायंस ते उहो बि कोन्हे। ऐं इहो बि शायदि तव्हां पढ़ियो हूंदो या BBC ते मां सुबुह जो ॾिठो आहे CNN ते, त हूअं सेप्टेंबर में हुननि जी डेड लाइन हुई, पर अमेरिका हाणे अगस्त 31 ते करे आयो आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हीअ जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई DGIF जी, हक़ीक़त आहे त हुननि महीनो अॻु में जेको आहे शिफ्ट कयो आहे, माना एॾो तेज़ी सां था निकिरनि। थर्ड जेका पॉइंट इहा आहे त वधि में वधि पाकिस्तान जी उन में इन्वेस्टमेंट आहे, उहो फाइनेंस चयो, मैन पावर चयो, ट्रेनिंग चयो, वाट एवर, ऐं जेको अफ़गान जिहाद आहे उन सभिनी खे ख़बर आहे, उनखे रिपीट करण जी ज़रूरत कोन्हे। सेकेंड नंबर जेको आहे सो जंहिंजी इन्वेस्टमेंट आहे उहो आहे पंहिंजो ईरान। ऐं ज़ाहिर आहे अमेरिका ईरान जे थ्रू कोन अची सघंदो या को पॉलिसी थींदो, ईंदो ई सॼो पाकिस्तान। तंहिंजे करे पाकिस्तान जे पॉलिटिकली चवंदा न हीट थो करे, त बाक़ाइदे पाकिस्तान में हीट डेवलप थी वई आहे त एॾो तकड़ में तव्हां निकिरो ऐं उन खां पोइ जेको कियास थिए, सिविल वार लॻे, खून रेज़ी थिए, वाट एवर में बि थिए, इहो बिज़ाते ख़ुदि पाकिस्तान जो त छॾियो पर इंटरनेशनल कम्यूनिटीअ खे बि जेको आहे पसंदि न कंदो। हाणे हिन जो मक़सदु आहे त लास्ट में जेको तव्हां चयो था त हाणे सॼो प्रेशर ईंदो काबिल ते। जेकॾहिं काबिल में जेकॾहिं का अहिड़ी शइ थिए त पोइ सॼो इंटरनेशनल कम्यूनिटी सफ़र कंदी, रुगो पाकिस्तान कोन कंदो, ईरान कोन कंदो या रूस कोन कंदो, सभु विच विल बी द वेरी अनफॉर्चुनेट। जी मुश्ताक मीरानी साहब, अफ़गानिस्तान जे पस मंज़र में हिकिड़ो पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी वॾी हैपनिंग्स थी रही आहे जंहिं ते सुवाल उथी रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जो चेयरमैन साहब अॼु अमेरिका जे दौरे ते रवानो थी वियो आहे। उते ज़रियनि जी दावा आहे त उते को हिकिड़ी कॉन्फ्रेंस आहे, उन में बि हू शिरकत कंदो ऐं अहम मुलाक़ातूं कंदो। बिलावल साहब जी अमेरिका यात्रा खे शेख रशीद साहब चयो आहे त अंडर-19 जी टीम भले कुझु बि करे वठे, इमरान ख़ान साहब 5 साल पूरा कंदो। हाणे इहे ॿई जेके स्टेटमेंट्स आहिनि, हिकिड़ो अंडर-19 टीम ऐं कुझु बि करे वठे, 5 साल इमरान ख़ान पूरा कंदो, इमरान ख़ान जे 5 सालनि जे मुदे सां बिलावल जी अमेरिका यात्रा जो कहिड़ो तालुक़ु आहे? इज़हार साहब, सभ खां पहिरियां अवां थोरो सम्झाइजो। हीअ जेको बिलाल साहब जो टूर आहे न, हैरतनाक ॻाल्हि इहा आहे त हिनखे वधीक अहमियत हुकूमत जे दिलि ॾिनी आहे, वधीक पब्लिसिटी बि हुकूमत ई कई आहे हुनजी। तव्हां पीपल्स पार्टी वारा बयान कोन ॿुधा हूंदा, पहिरियों शहबाज़ गिल चयो त मैं हूं ना करण जे लाइ बिलाल साहब वञे पियो अमेरिका खे पंहिंजो ऑप्शन ॾिए पियो त मां बि आहियां ऐं तव्हां मूंखे पावर ॾियो। हाणे हिकिड़ो त इहो मतिलबु सम्झ खां ॿाहिरि आहे त हुकूमत एॾी कंफ्यूज़ छो आहे। इन जा सबब ॿ थी सघनि था जुनेद साहब। हिकिड़ो या त हुननि वटि का ऑथेंटिक इंफॉर्मेशन आहे या त हू पॉलिटिकली मैच्योर न आहे। पर सर तव्हांखे लॻे थो पॉलिटिकल इमेच्योर आहिनि? मूं टाइम घटि आहे, 2 मिंट हूंदा, मूंखे थोरो डिफाइन करे ॾियो त हू पॉलिटिकली इमेच्योर हूंदा हेॾे वॾे पॉलिटिशियन मुतालिक़? न, पंहिंजी हुननि जी जेका पॉलिसी जी आउं ॻाल्हि कयां थो PTI गवर्नमेंट जी, उहे पॉलिटिकली कंफ्यूज़ आहिनि, इमेच्योर आहिनि। इन करे मुफ़्त करे शहबाज शरीफ़ खे ॿाहिरि नथा वञणु ॾियनि, कॾहिं बिलावल खे इहा जेका हिननि जो स्टाइल आहे न, इन जी ॻाल्हि थो करियां। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त बिलावल साहब बिल्कुलु वियो आहे अमेरिका जी हुकूमत सां बि ॻाल्हाईंदो ऐं उनखे बिल्कुलु चवंदो त असां जी मदद करियो। माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे। कोंडालीज़ा राइस वारो सॼो मामिलो अव्हांजे साम्हूं आहे। हीउ जेको दुबई में सॼो मामिलो तइ थियो हो,
जनरल मुशर्रफ ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत बेनज़ीर साहिबा जे विच में उन में बि अमेरिकन्स जो हिकिड़ो रोल हुयो। इन खां केरु इनकार कंदो त पाकिस्तान जी सियासत में अमेरिकन जो रोल हर दौर में रहियो आहे, पर हिन दौर में अमेरिकन केतिरा रेलेवेंट आहिनि, पाकिस्तान जी सियासत ते केतिरो असरअंदाज थी सघनि था, इहो सवाल सभ खां अहम आहे। जेकॾहिं वाकई अमेरिकन अॼु बि ओतिरा ई इन्फ्लुएंशियल आहिनि ऐं असरअंदाज थी सघनि था त पोइ बिल्कुलु बिलावल साहब जे दौरे जी वॾी अहमियत आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त प्रैक्टिकली अमेरिकन्स बिलावल साहब जी जेकॾहिं अज़म्पशन ते था ॻाल्हायूं, जेकॾहिं बिलावल साहब को प्रपोज़ल थो ॾे ऐं अमेरिकन उहे एक्सेप्ट कनि था या नथा कनि, मां नथो सम्झां हिन टाइम में अमेरिकन्स घणा इंटरेस्टेड आहिनि पाकिस्तान जे मामलनि दाख़िली मामलनि में मुदाख़लत। जी ज़ार साहब। अमर सिंधु साहिबा, तव्हां खे पिया ॾिसो बिलावल जी अमेरिका यात्रा ऐं शेख रशीद जी परेशानी? रुगो शेख रशीद जी परेशानी कोन्हे, पर हक़ीक़त में शेख रशीद जिन जी तर्जुमानी करे थो उन्हनि सभिनी जी परेशानी आहे, बशमूल पाकिस्तान जी विफ़ाक़ी हुकूमत जे सभु परेशान आहिनि, छाकाणि त इहा सियासी जमातनि में अगरि केर बि का बि क़यादत अमेरिका जो दौरो करे थी त उहो यकीनन उहो ज़ाती दौरो नथो हुजे, यकीनन उहो रुगो कॉन्फ्रेंस में शिरकत जो दौरो नथो हुजे, उहो यकीनन उतां जे ताक़तनि सां कंहिं न कंहिं डायलॉग, कंहिं न कंहिं ॻाल्हि ॿोल, कंहिं न कंहिं जेका असां उन लाइ दौरो थिए थो। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं जेका असां पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर खे फ़ोन करण त ठहियो, फ़ोन खणण त ठहियो, पर कंहिं बि क़िस्म जो अमेरिका सां राब्तो न हुजे सफ़ारती सतह ते। मैडम, कल्ह राब्तो थियो आहे, शामून कुरैशी पंहिंजे जेको आहे हमस वारा काउंटर पार्ट उन सां ॻाल्हायो आहे। मां इहा ई ॻाल्हि कई, प्राइम मिनिस्टर जी ॻाल्हि कई, त प्राइम मिनिस्टर उनखे फ़ोन कान आई, शामून कुरैशी खे अची वई। शाम अहमद कुरैशी कई आहे न, उहा ई ॻाल्हि आहे, त उहो बि तॾहिं कई अथसि जॾहिं बिलावल साहब वञे थो पियो, तंहिंखां पोइ जेका असां हिननि खे हक़ीक़त बिलावल ऐं शामून कुरैशी में का कनेक्शन नज़र न पियो अचे? जी बिल्कुलु न, इहो कनेक्शन त मूंखे नज़र नथो अचे त जेको असां को ॿिन्ही जी पंहिंजे पाण में हिक ॿिए सां गठजोड़ आहे। बाक़ी इहा ज़रूरु मूंखे कनेक्शन नज़र थो अचे त जीअं उन खां अॻु में उनजा पता कटी छॾिजनि ऐं अॻु में उहा साॻी ऑफर करे छॾिजे जेका ऑफर मुमकिन आहे, प्रपोज़ल खणी वेंदो हुजे, बिलावल भुट्टो खणी वेंदो हुजे। पर हक़ीक़त इहा आहे त जेॾी महिल बि जेका असां इहा इन क़िस्म जी जेका असां का पेशरफ़ थी आहे, उनजे कंहिं न कंहिं सियासी जेके आहिनि से नतीजा पाकिस्तान ते पिया आहिनि। इहा ॿी ॻाल्हि आहे त हितां जूं ताक़तूं उनखे बेनज़ीर भुट्टो वांगुरु रस्ते तां हटाइण खां पोइ उन जेका असां प्लान उन डिज़ाइन खे नाकाम कनि, उहा तमामु घणी जेका असां बल्कि 80% जेका असां गुंजाइश मौजूदु आहे। पर उन जे बावजूदि इहो ज़रूरु आहे त इन दौरे जो कंहिं न कंहिं तरीक़े सां पाकिस्तान जी हुकूमत, पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी, परॾेही पॉलिसी, उन ते असरु ज़रूरु पवंदो। जी अमर साहिब। इनाम भट्टी साहब, बिलावल साहब जो अमेरिका जो दौरो, शेख रशीद चए थो 5 साल कुझु बि केरु करे वठे हुकूमत में रहंदो इमरान ख़ान, हिन 5 सालनि जो मसइलो आहे या ईंदड़ 5 सालनि जो मसइलो आहे? वरी शामून कुरैशी साहब जो राब्तो थियो आहे अमरीकी काउंटर पार्ट सां, के पिया ॾिसो सिचुएशन खे? ॾिसो, जेकॾहिं मामिलो 5 सालनि जो आहे पोइ त इहे 5 सालनि जेके हींअर पूरा थियण वारा आहिनि। जेकॾहिं ॿिया 5 साल हुजनि त बाक़ी वारो पीरियड गॾाए करे शेख रशीद चए हा त पोइ ॻाल्हि ठहे पई। मामिलो इहो आहे त बिलावल यकीनन सीवी खणी वञे पियो ऐं मूं कल्ह बि पंहिंजे प्रोग्राम में शायदि इहो ई चयो त पॉलिसी इंश्योरेंस वारी जेका तब्दील कंदड़ धुरनि जी जेका थिए थी रिथाबंदी, उन सां गॾोगॾु ॿाहिरि जेका कुनी अचे पई उन में बि किन जा हथ थियल आहिनि, उते बि उन में किथे न किथे जेको आहे सो का अहिड़ी शइ थिए पई। अमेरिका जे अंदरि थींदो ईअं आहे त लॉबिंग जेका थींदी आहे उन में कुझु सेनेटर्स हूंदा आहिनि ऐं कुझु मुख्य सेनेटर्स हूंदा आहिनि जेके स्पेशली फॉरेन अफेयर्स ते ऐं ॿियूं जेके कमेटीज़ हूंदियूं उन्हनि ते उन्हनि जो रोल तमामु वॾो हूंदो आहे। स्पेशली जेका पाकिस्तान जे लाइ ठहियल कमेटी हूंदी आहे उहा ऐं ॿियो फॉरेन अफेयर्स जी 2 कमेटियूं वॾियूं हूंदियूं। जेकॾहिं इन 2 कमेटियुनि जे हेड सां जेके उते सेनेटर्स आहिनि उन्हनि सां बिलावल जी मुलाक़ात थिए थी त उन खां पोइ अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ईंदड़ वक़्त में बिलावल जे लाइ का सूरत हाल बहितर थिए थी या न। आउं सम्झां पियो त जेकॾहिं जेका मूं सवेर वारे सुवाल जे जवाब में चयो त तालिबान जेकॾहिं अमेरिका जे ई कंहिं न कंहिं अंडरस्टैंडिंग सां अचनि पिया त उन्हनि खे पाकिस्तान में बि सुभाणे इन क़िस्म जी ज़रूरत हूंदी त उहा अहिड़ी हुकूमत हुजे जेका हुननि जे लाइ वधीक आसान हुजे। ऐं पोइ तालिबान खे तव्हां इन बि पस मंज़र में ॾिसणु खपे त उहे तालिबान जेके नसीरुल्लाह बाबर जे दौर खां शुरू थिया, पोइ मुशर्रफ जे दौर में थोरो घणो उहे तब्दील थिया, वरी उहे हाणे कंहिं नए रुख ते जॾहिं वञनि था त ऐन मुमकिन आहे पीपुल्स पार्टी जे लाइ का वधीक राह उन्हनि जे लाइ हमवार थी पवे। जी मुश्ताक मिरानी साहब, तव्हां खे पिया ॾिसो बिलावल साहब जे अमेरिका यात्रा खे, वरी शेख रशीद साहब जो चवणु त
त ईंदड़ 5 सालनि ताईं कुझु बि कोन थींदो इमरान ख़ान खे? पहिरीं ॻाल्हि आहे त मां हिनखे एतिरो इम्पोर्टेंस नथो ॾियां बिलावल खे, छाकाणि त पीपल्स पार्टीअ जी 2008 खां वठी हिन वक़्त ताईं ख़ासि करे लास्ट 5 सालनि में रुगो साज़िशनि जी पॉलिटिक्स हली आहे, बाक़ी डेमोक्रेटिक पॉलिटिक्स डेमोक्रेटिक नाम न रहिया आहिनि। इन जे करे ज़ाहिर आहे त हू पॉलिटिक्स में आहे, हू पूरी कोशिशि कंदा त फ्यूचर जे सेक्टर में असांखे कुझु थिए। अदरवाइज़ जेकॾहिं जीनियनली डेमोक्रेटिक इलेक्शन थिए थी त ही पीपल्स पार्टी वारा हाल जेको 2-3 ज़िलनि में को सीटूं खणनि, अदरवाइज़ हिननि खे न आहे। तंहिंजे करे हू पूरी कोशिशि था कनि त पैसो हुजे, लॉबिंग हुजे, इंटरनेशनल रिसोर्सिस हुजनि लॻायूं त फ्यूचर में असांजे लाइ कुझु हुजे। अदरवाइज़ हिन वक़्तु हुन वक़्तु का बि माना ग्राउंड रियलिटी ते हुनखे अहमियत कोन्हे का बिलावल। जी वॾी महिरबानी मुश्ताक मीरानी साहब, अमर सिंधु साहिबा, इनाम भट्टी साहब, एज़ाज़ सुमो साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नज़र प्रोग्राम टाइम ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।